सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम जी, सलाम सिंध में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल जे कीअं आहियो, सभु ठीकु आहियो? ऐं उमेद कयूं था त सलाम सिंध जेको आहे उहो तव्हां ट्यून करे छॾियो हूंदो। सभिनी जी मॉर्निंग जेका आहे उहा सुठी स्टार्ट थी हूंदी, छो जो स्टार्ट ई चई सघूं था। स्टार्ट मॉर्निंग जेका आहे उहा त अर्ली मॉर्निंग सफ़ा सवेर सुबुह सां ई थी वेंदी आहे, पर जेको ही टाइम हूंदो आहे उहो फ्री टाइम हूंदो आहे। सभु स्कूल हलिया वेंदा आहिनि, कॉलेज हलिया वेंदा आहिनि, ऑफिसिस हलिया वेंदा आहिनि, यूनिवर्सिटीज़ जो टाइम आहे त उहे यूनिवर्सिटी हलिया वेंदा। सो बहरहाल ही टाइम में अहिड़ो यूनिक टाइम हूंदो आहे जेको हर घर में जेको आहे रौनक हिकिड़ी चइजे त रौनक हूंदी आहे, अफ़रा तफ़री हूंदी आहे। कोई ॿार तयारु थींदा आहिनि स्कूल लाइ, कोई वॾा थींदा आहिनि ऑफिस लाइ, कोई जेको आहे पंहिंजी यूनिवर्सिटी वञण लाइ तयारु थींदो आहे, कोई केॾे वञण जे लाइ तयारु थींदो आहे। हर को पंहिंजे रोज़गार सां निकिरंदो आहे सुबुह सवेर। ऐं ॾिसो इहा ई जेका ज़िंदगी जी ख़ूबसूरती हूंदी आहे हितां खां स्टार्ट थींदी आहे। त सुबुह जो सवेर जेको आहे जेके माण्हू उथंदा आहिनि उन्हनि जी सिहत बि इन लाइ बि सही हूंदी आहे, छो जो सुबुह सां उथण सां हिकिड़ो त सुबुह सां उथी अलाह जो नालो वठंदा आहिनि, उन खां पोइ वरी पंहिंजे रोज़ी रोटी सां निकिरंदा आहिनि। त जेको असांजो ॾींहं जी शुरूआति हूंदी आहे उहा तमामु बहितरीनु थींदी आहे ऐं जेको सॼो ॾींहुं आहे उहो बि सुठो गुज़रंदो आहे। ऐं ॾिसो देरि सां उथण जा कई नुक़सान बि आहिनि, जेके हरू भरू बि असां निंड सुता पिया हूंदा आहियूं, उनजा खोड़ सारा नुक़सान बि आहिनि। सो बहरहाल अॼु जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं बि आहे। अॼु आहे वर्ल्ड फूड डे। ख़ूबसूरत इन लाइ त ज़ाहिर ॻाल्हि आहे खाधे पीते जो ॾींहुं आहे त ख़ूबसूरत आहे, खाधो पीतो आहे त ज़िंदगी आहे। सो बहरहाल जेतिरो थी सघे इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो सुठो पाए त ओतिरो सुठो खाए बि। ऐं इहो ई आहे त असां पंहिंजे रूह खे जेको आहे न, इंसान जो रूह जेको चए न त मूंखे हीअ शइ खाइणी आहे, उहा इंसानु खाए, पंहिंजे रूह खे कॾहिं न सिकाइजे। ठीकु आहे, असां अॼुकल्ह अहिड़े दौर खां गुज़रूं था, अहिड़े हालातनि खां गुज़रूं था, महांगाई पंहिंजी जाइ ते आहे नो डाउट, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़िंदा रहण जे लाइ असां खाधो ज़रूरी हूंदो आहे। त खाधो हमेशह अहिड़ो खाइजे जेको हेल्दी हुजे ऐं पंहिंजी सिहत जे लाइ सुठो हुजे। ऐं थोरो थोरो खाइजे पर सुठो खाइजे। जीअं चवंदा आहिनि न, थोरो ई जेको आहे पचाइजे पर सुठो पचाइजे। आहे त इन मां मुराद आहे त थोरो ई भले खाइजे पर सुठो खाइजे ऐं उहो जेको हेल्थ जे लाइ असांजे सिहत जे लाइ सुठो हुजे। हाणे त सर्दी बि अचे, हाणे त खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि असां खाइण जे लाइ मिलंदियूं, फ्रूट्स मिलंदा, इन खां अलावा सब्जियूं खोड़ सारियूं मिलंदियूं। ऐं इन खां अलावा जेको आहे मीट थी वई, मच्छी थी वई, मच्छी बि हाणे जाम ईंदी खाइण जे हिसाब सां। सो बहरहाल सुठो सुठो खाइजे ऐं सुठो सुठो सोचिजे, सुठो पाइजे, छो जो जॾहिं सोच सुठी हूंदी आहे त इंसान जी शख़्सियत बि सुठी थी वेंदी आहे। शख़्सियत सां मतिलबु सोच हूंदी आहे, सोचे जेको माण्हू पॉज़िटिव उन सां पॉज़िटिव ई थींदो आहे। त जेतिरो थी सघे असांखे पॉज़िटिव सोचणो खपे ऐं सुठो खाइण बि खपे। उहा ई ॻाल्हि आहे। त तव्हां जेके अॼु कॉलर्स आहिनि उन्हनि खां बि अॼु ज़रूरु पुछंदासीं त तव्हांजो जेको फेवरेट फूड आहे, खाधो जेको आहे उहो कहिड़ो आहे, छा खाइणु घणो पसंदि कंदा आहियो। ऐं काफ़ी माण्हू नाश्तो जेको आहे उहो मतिलबु ॾाढो टाइट करणु पसंदि कंदा आहिनि, सुठे वारो मतिलबु हेल्दी। ऐं काफ़ी माण्हू वरी लाइट नाश्तो करणु पसंदि कंदा आहिनि, पर तव्हांखे वधीक छा पसंदि आहे? मतिलबु टाइट नाश्तो जेको चवंदा आहिनि भई ठीकु आहे, नाश्तो असां अहिड़ो डटकी कयूं जेको असां अगरि मंझंदि मानी न बि खायूं था त असां ते को फ़र्क़ु न पवे। सो बहरहाल इहो बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त नाश्तो जेके फुल पेट भरे कंदा आहिनि ऐं सुठो हेल्दी कंदा आहिनि, उन्हनि खे मंझंदि जी जेका मानी आहे उहा खाइण जी एतिरी ज़रूरत नाहे पवंदी। ऐं अगरि खाइनि या न खाइनि कोई फ़र्क़ु नथो पए, या लाइट सो खाई वठनि, त इहा सुठी ॻाल्हि आहे। त नाश्तो हमेशह सुठो करणु खपे। सो बहरहाल काफ़ी माण्हू लाइट नाश्तो करणु पसंदि कंदा आहिनि ऐं उथण सां चांहि पीअणु पसंदि कंदा आहिनि त असांखे माना चांहि मिली वञे। काफ़ी माण्हू वरी नाश्ते खां पोइ चांहि पीअंदा आहिनि, मतिलबु नेरनि वग़ैरह मानी वञी खाई करे पोइ। त तव्हां छा पसंदि कंदा आहियो, या तव्हांजी जेका रूटीन आहे उन में कीअं तव्हांजो नाश्तो स्टार्ट थींदो आहे? या कॾहिं असां वांगुरु असां जीअं आहियूं, असां कॾहिं नाश्तो कंदा आहियूं, कॾहिं न कंदा आहियूं, असांजो वरी हिकिड़ो रूटीन न आहे।
पर जेके नाश्तो रूटीन सां कंदा आहिनि उन्हनि जी सिहत बि ठहियलु हूंदी आहे ऐं उन्हनि हेल्थ बि जेका आहे उहा सही हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिहत सां गॾु जेको आहे असांजो सभु शयूं जुड़ियल आहिनि। असां जेतिरो सुठो खाईंदासीं ओतिरो ई असांजी सिहत जेका आहे उहा सुठी रहंदी, हेल्दी रहंदी ऐं असां खोड़ सारी बीमारियुनि खां जेको आहे बचियल हूंदा आहियूं। छो जो चवंदा आहिनि अन्न वन ईमान, हा त जॾहिं असां हेल्दी अन्न खाईंदा आहियूं त असांजो ईमान बि ॾाढो ताज़ो थी वेंदो आहे। ऐं फल फ्रूट मौसम जे हिसाब सां जेके बि आहिनि उहे असांखे खाइणु खपनि। ऐं काफ़ी माण्हुनि खे फल फ्रूट खां बि थोरो हू हूंदो आहे त भई ठीकु आहे महांगाई आहे या वरी कंहिंखे का पसंदि शइ न हूंदी आहे, पर चवंदा आहिनि त मौसम जे हिसाब सां जेको बि फल फ्रूट अचे उहो बि खाइणु जेको आहे हिकिड़ी नेमत आहे। ज़रूरी न आहे त तव्हां मतिलबु ढेर वठी अचो ऐं पोइ ई चओ त हाणे असां खाधोसीं। थोरो बि खाई सघिजे थो, मतिलबु उन में शामिलु थियणो आहे त असांखे हिन सीज़न जो जेको फ्रूट आहे उहो कहिड़ो आहे उहो थोरो थोरो असां खाइणु खपे। उहो सिहत जे लाइ इलाही सुठो हूंदो आहे ऐं असांखे ख़ासि तौर ते पंहिंजी सिहत जो, पंहिंजे घर वारनि जी सिहत जो ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं हाणे त सर्दियूं स्टार्ट थींदी ऐं सर्दी स्टार्ट मुंहिंजे ख़्याल में बसि हाणे थी वई आहे ॿियो वरी छा, अॻे महीने खां पोइ उहो ई इलाही जेको आहे मौसम सुठो थी वेंदो। हाणे खां ई सुठो थी वियो आहे। कल्ह त कराची में बरसाति पई, तूफ़ान आयो इलाही कल्ह शाम राति जो। सो बहरहाल इलाही सुठो मौसम पियो लॻे, हवा एॾी तेज़ हले पई ऐं उहा थधी पई हले। त इन मां मुराद त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे ॾींहं जेके आहिनि उहे चेंज थींदा पिया वञनि ऐं उन सां गॾोगॾु महीनो ॾेढ आहे उन खां पोइ असां बाक़ाइदा सर्दी में शामिलु थी वेंदासीं। त पंहिंजे खाधे पीते जो खोड़ सारो ख़्यालु रखो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो ऐं सर्दीअ जे हवाले सां जेके खाइण जे लाइ शयूं आहिनि असांजे हिसाब सां उहे खाइणु खपनि ऐं खोड़ सारो ख़्यालु रखणु खपे। खाधे पीते जो उहे बि ख़्यालु रखणु खपे छो जो सिहत सां जुड़ियल शयूं आहिनि इहे ऐं असां उट पटांग शयूं खाई छॾींदा आहियूं त पोइ सिहत हरू भरू बि ख़राबु थी वेंदी आहे। या करे कॾहिं इहो बि थींदो आहे त असां कुझु ग़लति खाइण सां निंड बि कोन ईंदी आहे, ईअं बि थींदो आहे। या कॾहिं कॾहिं असां खाई करे उते सुम्ही रहंदा आहियूं या वेही रहंदा आहियूं त पोइ उहो निंड ख़राबु करे छॾींदो आहे। सो बहरहाल नंढियूं नंढियूं शयुनि जो असांखे ख़्यालु रखणु खपे। ऐं अॼु जेको आहे वर्ल्ड फूड डे आहे, सॼी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। असां रोज़ु को न को ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, को न को ॾींहुं कंहिं न कंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं। त अॼु असांजो जेको टॉपिक हुयो मेन उहो वर्ल्ड फूड डे आहे। सो बहरहाल हर कोई इंसानु जेको आहे खाधे पीते जो शौक़ीन हूंदो आहे, हर को पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ खाईंदो पीअंदो आहे। पर कोशिशि कजे त असां जेको आहे उहे सभु सीज़नल जेके शयूं आहिनि असां उहे खाऊं जेके असांजे हिन मौसम में आयूं आहिनि। छो जो उन्हनि जो हिकिड़ो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। छो जो ॾिसो असां जॾहिं ऊन्हारे में जेके फ्रूट्स हूंदा आहिनि उहे खाईंदा आहियूं, वरी सियारे में असांखे उहे न मिलंदा आहिनि, सियारे वारा वरी असांखे ऊन्हारे में न मिलंदा आहिनि। ठीकु आहे किथे न किथे स्टोर थियल हूंदा आहिनि पर ताज़ी शइ जेका हूंदी आहे उहा ताज़ी हूंदी आहे। सो बहरहाल असां जेको आहे खोड़ सारो ख़्यालु रखूं पंहिंजे खाइण पीअण जो, पंहिंजी सिहत जो ऐं पंहिंजे पाइण जो बि प्लस में। छो जो इंसानु जेको आहे उहो आहे ई अलाह साईं ख़ूबसूरत ठाहियो त अलाह साईं ख़ूबसूरती खे पसंदि बि करे थो। त जेतिरो इंसानु पंहिंजो पाण खे ठाहींदो ओतिरो ई सुठो आहे ऐं जेतिरो साफ़ु सुथिरो रखंदो। छो जो सफ़ाई जेको आहे असांजे लाइ उहा तमामु ज़रूरी हूंदी आहे, असांजो ईमान आहे सफ़ाई बि। ऐं सफ़ाई जेका आहे उहा बि हिकिड़ी नेमत आहे। जेको माण्हू पंहिंजो पाण खे साफ़ु सुथिरो रखंदो आहे उहा बि हिकिड़ी असांजे लाइ नेमत आहे, उहा बि असांजे सिहत सां जुड़ियल शइ आहे। त कोशिशि कयो त जेतिरो सुठो थी सघे असां खाऊं पीऊं बि, पंहिंजे रूह खे न सिकायूं। काफ़ी माण्हू हूंदा आहिनि पैसा जमा करण जे लाइ पंहिंजे रूह खे सिकाईंदा आहिनि, पर यार अहिड़ो पैसो कहिड़े कम जो जेको असां पंहिंजो रूह का शइ चवे कॾहिं खाइण ते त असां उहा खाई न सघूं। सो बहरहाल इहा शइ जेका आहे इन जो बाक़ाइदे हिसाब किताब ॾियणो पवंदो आहे। पोइ इन जे करे दुनिया में आया आहियूं, ज़िंदगी इलाही केतिरी आहे त माण्हू थोरो सुठो खाई पी वठे ऐं सुठा कम करे, सुठो सोचे, सुठो पाए ऐं जेतिरो थी सघे माण्हुनि सां पॉज़िटिव वे में हलो, जेतिरो थी सघे माण्हू पॉज़िटिव सोचे, नेगेटिव न सोचे ॿियनि जे लाइ। हमेशह ईअं थींदो आहे त असां पंहिंजे लाइ ॾाढो सुठो सोचींदा आहियूं ऐं ॿियनि जे लाइ असां एतिरो सुठो कोन सोचींदा आहियूं ख़ासि। त जेको माण्हू ॿियनि जे लाइ सुठो नथो सोचे त बुरो बि न सोचणु खपे। ऐं इहा ई हिकिड़ी इंसानियत हूंदी आहे त तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचो, पर जेकॾहिं सोचो नथा त उन लाइ बुरो बि न सोचो। सो बहरहाल इन्हनि शयुनि सां बि सिहत जो खोड़ सारो तालुक़ु आहे। साड़ करण सां बि सिहत ख़राबु थींदी आहे
ऐं जीअं चवंदा आहिनि त ख़ुशि रहण सां असांजो रतु वधंदो आहे त वरी मतिलबु असां अगरि जेलसी कंदा आहियूं या कंहिंसां कोई साड़ करे वठंदा आहियूं तॾहिं असांजो रतु सड़ंदो बि आहे प्लस में इहा बि पॉइंट आहे त ख़ुशि रहो ऐं उहो चवंदा आहिनि न जियो और जीने दो त ॿियनि खे बि माण्हू ख़ुशि रहणु ॾिए ऐं पाण बि माण्हू प्लस में ख़ुशि रहे ऐं इहो इन मां त कुझु उअं ई बि हासिलु न आहे त तव्हां कंहिंसां जेलसी कयो या कंहिंजो जेको आहे कुझु बुरो कयो इन में को जेको आहे फ़ाइदो बि कोन्हे को असांखे सो बहरहाल असां पंहिंजे खाधे पीते जे हवाले सां वरी ॻाल्हाईंदासीं त खाइणु पीअणु जेको आहे असांजी सिहत आहे असांजी ज़िंदगी आहे असां जेसि ताईं ज़िंदा आहियूं असांखे ज़िंदा रहण जे लाइ छा ज़रूरी आहे खाधो ज़रूरी आहे खाधे पीते खां सवाइ माण्हू ज़िंदा नथो रही सघे त कोशिशि कयो सुठो खाइण जो भले थोरो ई खायो पर सुठो खाओ ऐं पचायो बि सुठो यार प्लीज़ मां त इहो चवंदसि छो जो की जहिड़ी तहिड़ी शइ पचियल असांखे कोन वणंदी आहे त माण्हू जेको आहे न ज़ाइके ते बि थोरो ध्यानु ॾिए त माण्हू थोरी शइ पचाए थो पर उहा सुठी पचाए सुठी करे खाए त वधीक सुठो हूंदो आहे त कोई तव्हांजो खाधो खाई तारीफ़ बि करे त हा वाक़ई यार सुठो पचाई माना खाइण जे लाइक़ु पचाई काफ़ी उन्हनि दिलि सां पचाईंदा न आहिनि माण्हू पोइ वरी उहो खाधो बि इलाही ज़ाया थी वेंदो आहे त खाधे खे जेको आहे खाधो करे खाइजे ऐं जेतिरो थी सघे ॿियनि जी बि हेल्प करणु खपे अगरि कोई बुखियो आहे त उनखे मानी खाराइणु खपे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि असांजी नेकियुनि में शुमार आहिनि असां अगरि इहे नंढियूं नंढियूं शयूं कंदासीं त इन मां इहो चवंदा आहिनि न कतरा कतरा दरिया बनता है त इहे नंढियूं नंढियूं जेकी नेकियूं आहिनि उहे असां खोड़ सारियूं अॻिते हली कमु ईंदियूं सो बहरहाल सलाम सिंध में ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते बि हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयो था सलाम सिंध में ऐं जीअं त असां पंहिंजे टॉपिक ते पिया ॻाल्हायूं वर्ल्ड फूड डे आहे अॼु सो असांजा जेके कॉलर्स आहिनि उहे बि टॉपिक सां रिलेटेड जेके आहिनि उहे कॉल्स करे सघनि था टॉपिक जे हवाले सां बि ऐं जेको असां जेके गेस्ट आहिनि उन्हनि सां असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उन टॉपिक सां बि अच्छा टॉपिक खां रिलेटेड जेके सुवाल हुजनि उहे ई तव्हां करे सघो था बाक़ी अदरवाइज़ जेके चवंदा आहिनि त सॉन्ग ॿुधायो या हीअ कयो हू कयो त सॉन्ग त असांजे प्रोग्राम में उहे हूंदो आहे सो बहरहाल जेको आहे उन्हनि जी वॾी महिरबानी जेके कॉल ज़रिए शामिलु थींदा आहिनि पर ऐं इहो वरी बि चवंदसि त जॾहिं बि तव्हां कॉल कयो हिकु त तव्हां पंहिंजी टीवी जो जेको वॉल्यूम आहे उहो म्यूट रखंदा कयो बंदि रखंदा कयो ऑफ रखंदा कयो छो जो जॾहिं बि तव्हां टीवी जो वॉल्यूम खोले करे कॉल कंदा आहियो त पोइ असांजी जेका कम्युनिकेशन आहे ॻाल्हि आहे उहा सही थी कोन सघंदी आहे सिग्नल्स प्रॉब्लम अची वेंदो आहे जंहिंजे करे न तव्हां असांजी ॻाल्हि सम्झंदा आहियो न असां तव्हांजी कॉल जेका न चाहे बि डिस्कनेक्ट करणी पवंदी आहे सो बराए महिरबानी सभिनी खे रिक्वेस्ट आहे त जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾींदा कयो ऐं टू द पॉइंट जेका आहे उहा ॻाल्हाईंदा कयो टॉपिक ते अगरि को सवाल पुछिणो आहे या असां जेके महिमान या गेस्ट वग़ैरह ईंदा आहिनि उन्हनि सां तव्हांखे को सवाल करिणो आहे त उन्हनि सां बि उन्हनि जी फील्ड सां रिलेटेड सवाल कंदा कयो उन खां हटी करे प्लीज़ सवाल न कंदा कयो सो बराए महिरबानी तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जेके असांखे ट्यून कनि था जेके असांखे ॾिसनि था ऐं जेके असां यूट्यूब पेज खे बि लाइक कंदा आहिनि सब्सक्राइब कंदा आहिनि ऐं फॉलो बि कंदा आहिनि खोड़ सारा माण्हू आहिनि जेके कमेंट बि कंदा आहिनि उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी जेके प्रोग्राम खे पसंदि बि कनि था सो बहरहाल जेको आहे असां वटि गेस्ट बि अची चुका आहिनि असां पंहिंजे गेस्ट जो बि तारीफ़ कराईंदासीं बिना देरि सो बहरहाल मूंसां गॾु आहिनि उबैदुल्ला एन मलिक साहब आहिनि एडवोकेट हाई कोर्ट उन्हनि खे असां वेलकम कंदासीं प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो ठीकु अलाह शुक्र सां सभ खां पहिरियां त तव्हांखे वेलकम कयूं था प्रोग्राम में सलाम सिंध में उन खां पोइ जेको आहे तमामु सुठे आवाज़ जो मालिक सां गॾु आहे अयाज़ अली दायो साहब उन्हनि खे बि वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो तव्हांखे बि भली कार चऊं था ऐं जेको आहे बादल भाउ त असां सां गॾु हूंदो आहे अस्सलाम वालेकुम बादल भाउ ऐं मोहम्मद मिठल बि असां सां गॾु हूंदो आहे असांजी टीम जो हिसो आहिनि सो मोहम्मद अली सॉरी सो बहरहाल मां हमेशह हिननि नालो विसरी वेंदी आहियां
सो बहरहाल एतिराज़ त न आहे न कोई उनखे न आहे तव्हां और भरो सो बहरहाल असांजी पूरी टीम जेका आहे उहा टीम वर्क आहे असांजो टीम खां सवाइ जेको आहे न होस्ट बि त कुझु न हूंदो आहे न सो बहरहाल असांजा महिमान अची चुका आहिनि त असां जेको आहे टॉपिक खे अॻिते वठी हलंदासीं अच्छा पहिरियां जेको आहे न मां चाहियां थी त अॼु जेको आहे स्टार्ट वठंदासीं त असां पंहिंजे गेस्ट सां बि असां जेको अॼु असांजो ॾींहुं जेको मल्हायूं था वर्ल्ड फूड डे उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं पर बहरहाल असां सां गॾु आहिनि उबैदुल्ला एन मलिक एडवोकेट हाई कोर्ट त उन्हनि खां पुछंदासीं सभ खां पहिरियां त तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम कयूं था त तव्हांखां स्टार्ट था वठंदमि त एडवोकेट ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे जेको हिकिड़ो वकील थी ज़ाहिर ॻाल्हि मुआशिरे में एॾो सुठो क़दम खयो आहे तव्हां सुठी ॻाल्हि आहे ऐं सभ खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो त एडवोकेसी खे छो तव्हां सिलेक्ट कयो जी अज़रा मां उबैदुल्ला एन मलिक बेसिकली हिन फील्ड में हिन प्रोफेशन में तक़रीबन 6 साल मूंखे थिया आहिनि हिन प्रोफेशन में मां बेसिकली माई नेटिव विलेज एट कंदकोट उते पैदाइश बि कंदकोट जी आहे पर मुंहिंजी नर्सरी खां वठी करे ग्रेजुएट ताईं BLLB ऑनर्स उहा खैरपुर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में थियल आहे उन खां पोइ जीअं ई 2017 खां पोइ जीअं ई मां माना कंप्लीट कई त फर्दर स्टडी लाइ हिते LLM लाइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ में आयुसि ऐं उन सां गॾोगॾु प्रैक्टिस बि मां कराची में कई अच्छा ऐं उन सां इहो माना महसूसु थियो त वकालत जी फील्ड तव्हांखे मल्टीपल जेका ई ॿिया प्रोफेशन आहिनि न उन्हनि खां वधीक हिकु इज़त ॾिए थी हिकिड़ो सोसाइटी में वकार थिए थो तव्हांजो ऐं तंहिं लाइ असांजे प्रोफेशन खे क्रीम ऑफ सोसाइटी सॾियो वञे थो अच्छा सही ज़बरदस्त अच्छा पर हिन फील्ड में अचण खां पोइ जेके नौजवाननि जेके बि हिन फील्ड में अचनि था उन खां पोइ को कहिड़ा अहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि या मसइला आहिनि जेके तव्हांखे फेस करणा पवंदा हा नौजवान जीअं मां ॿुधाई थो हलां त जीअं मां हिते कराची में आयुसि खैरपुर खां कंहिं मुंहिंजो मामो हुयो मामा हमादुल्ला मलिक उन जी केयर ऑफ मां हिते आयुसि त असां त हिते कंहिं सीनियर सां लॻी वियासीं एडजस्ट थी वियासीं पर जेका नौजवान तबिको आहे न 6 साल थी विया आहिनि मूंखे लोअर कोर्ट जो एनरोल्ड उन खां पोइ वरी पीरियड हूंदो आहे 2 सालनि खां पोइ तव्हां हाई कोर्ट जा एनरोल थींदा हो उन खां पोइ वरी 7 सालनि खां पोइ सुप्रीम कोर्ट जा माना चवण जो मक़सदु त नौजवान जेको तबिको हिते अचे पियो न या ॿियो नौजवान हितां जो ई त उन मां वॾो इहो मसइलो आहे त पहिरियों तव्हां कंहिं सीनियर सां एडजस्ट थियो का बि असांखे अहिड़ी स्टेटमेंट पॉलिसी न आहे जीअं डॉक्टर आहिनि डॉक्टर जो जीअं डॉक्टर 5 ईयर MBBS पूरी करनि था त उन्हनि लाइ हाउस जॉब आहे पोइ वरी गवर्नमेंट उन्हनि खे साल जो 50,000 60,000 70,000 XYZ उहा गवर्नमेंट पे करे थी पर असांजे जेका न्यू इनरोल्ड एडवोकेट आहिनि उन खां पोइ गवर्नमेंट जो को बि सहकार हासिल न आहे उन खां पोइ तक़रीबन गवर्नमेंट खे थियणु घुरिजे सिंध गवर्नमेंट खे या पाकिस्तानी इदारा आहिनि उन्हनि खे ओवरऑल सॼनि वकीलनि लाइ जेका तव्हां लोअर कोर्ट जा एनरोल थियो था उन में वधि तव्हां उन्हनि खे 30,000 40,000 2 सालनि ताईं जेसि ताईं हाई कोर्ट जो एनरोल न थिए थो तव्हां 30,000 40,000 50,000 हर वकील खे ॾियो पोइ 2 सालनि खां पोइ जीअं उहो पंहिंजो रोज़गारु पंहिंजो प्रोफेशन कंदो त हाई कोर्ट लोअर कोर्ट खां पोइ बि पर माना अञा वधीक माना शुरू जीअं विच में बैरियर ऑब्स्टेकल न अचेसि विच में त उहो प्रोफेशन त हलाईंदो हले अच्छा उहे जेके पैसा तव्हां ॿुधायो था उहो केरु ॾींदो सिंध गवर्नमेंट असांजो जेको लॉयर्स प्रोटेक्शन एक्ट आहे हाणे रिसेंटली जेको आयो आहे उन में उनखे इम्प्लीमेंटेशन करण लाइ उहो ई सिंध गवर्नमेंट कंदी छाकाणि त उन में लिखियलु आहे त हर कंपनी खे 3 एडवाइज़र हुजनि अच्छा हर कंपनी खे हाणे का कंपनी अचे थी त उनखे नेसेसरी आहे न उहा कंपनी 1 खां 3 ताईं रखी सघे थी ईअं ई सिंध गवर्नमेंट ते अमल आहे थियो आहे हिन महिल ताईं त न थियो आहे हिन महिल ताईं न थियो आहे छाकाणि त हाणे रिसेंटली मां हाई कोर्ट बार जो बि मेंबर आहियां त रिसेंटली सिंध हाई कोर्ट बार ACCP खे लेटर मोकिलियो आहे त जेका ACCP सिक्योरिटी एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान जेका ई तव्हांखे इहे कंपनियूं में एडवाइज़र आहिनि उहे असांखे ॿुधायो ऐं जेका न आहिनि
उहे असांखे ई ॿुधायो। वरी उन्हनि असांखे लिखियो आहे त मोर देन 500 कंपनियूं आहिनि जंहिंमें हुननि एडवाइज़र न खया आहिनि, रिटर्नशिप जेको चइजे न खया आहिनि। पोइ वरी सिंध हाई कोर्ट बार जेकी करंट कैबिनेट आहे, मोहम्मद सलीम मंगरियो प्रेसिडेंट आहे, जनरल सेक्रेटरी आमिर नवाज़ वराइच ऐं सॼी जेकी कैबिनेट आहे उन जा एप्रिशिएट एफर्ट्स आहिनि, उहे जेका लेटर आया आहिनि हे कंपनियुनि में न आहिनि एडवाइज़र त एप्लीकेशन वरिती अथऊं, उन थ्रू उन्हनि कंपनियुनि ॾे लेटर मोकिलियो अथऊं त तव्हां इन्हनि खे एज़ अ रिटर्नशिप एज़ अ लीगल एडवाइज़र इन एडवोकेट खे रखो। इहो एप्रिशिएट अमल आहे। ऐं उन खां पोइ को रिस्पॉन्स न अचे पियो त पोइ वरी उन खां पोइ फर्दर CP में वेंदा, डायरेक्शन ॾिया वेंदा त ACCP खे त तव्हां इन्हनि खे रखो या इहे कंपनी बंदि करे छॾियो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जॾहिं तव्हां माशाल्लाह हाणे त हाई कोर्ट में आहियो, तव्हां 6 साल थिया आहिनि तव्हांखे स्टार्ट वरिते न, कहिड़ा कहिड़ा हिन वक़्त ताईं तव्हांजे साम्हूं केसिस आया आहिनि या तव्हां पाण कहिड़ा केसिस कहिड़ा हैंडल कया आहिनि ऐं घणी नोयत जा कहिड़ा केस आहिनि? कराची में ओवरऑल घणी नोयत या केसिस जेका आहिनि फैमिलीज़ जा, फैमिली केसिस, हा, छाकाणि त मुख़्तलिफ़ जेका ई आहिनि त फैमिली जा मसइला आहिनि, ॿारनि जा मसइला अथनि, उन्हनि जी गार्जियन जा मसइला आहिनि, उन्हनि जी वेलफेयर जा मसइला आहिनि, ऐं उन खां अलावा क्रिमिनल जा केसिस घणा आहिनि, सिविल जा घणा आहिनि। माना तव्हांखे कराची मल्टीपल सिटी आहे, तव्हांखे कराची में मल्टीपल केसिस मिलंदा, हर केस बैंकिंग आहे, नेब आहे, माना को अहिड़ो केस न आहे जेको कराची में मां ॾिठो न हुजे ऐं मल्टीपल हलायो न हुजे। अच्छा अच्छा, जी तव्हां फैमिलीज़ जी ॻाल्हि कई, हूअं त ॿिया त केस जेके आहिनि उहे त चलो पंहिंजी जाइ ते, पर जेकी जीअं तव्हां फैमिली जी ॻाल्हि कई त फैमिलीज़ में छा था ॾिसो त अक्सरियत छा जी आहे? मतिलबु फैमिली लाइक तव्हां जीअं ॿारनि जी ॻाल्हि कई या डाइवोर्स जा इलाही केस ईंदा आहिनि या ॿार कंहिं वटि रहनि, इहे ॾाढा इशू आहिनि, त इन मां पोइ कीअं मतिलबु सुलह थी वेंदी आहे या अलहदगी घणी थी वञे, छा थो थिए? जेको असांजो कमु आहे न, जीअं असां ॾे अचनि था, एज़ मां बिलीव कंदो आहियां ह्यूमेनिटेरियन ते, त का बि लेडीज़ अचे थी क्लाइंट या मेल अचे थो त मुंहिंजो फर्स्ट प्रायोरिटी हूंदी आहे त पाण में सुलह करनि, छाकाणि त उन्हनि खे त ॾिसणो ई ॾिसणो आहे, पर उन्हनि जा जेका ॿार आहिनि न, मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल उन्हनि जी डाइवोर्स थिए थी त उन्हनि जे ॿारनि जो मसइलो आहे, ॿार काॾे वेंदा, तव्हां ॿार खां हिकु माउ खसे वञो था, हिकु पीउ खसे वञो था, त उन्हनि खे माउ पीउ खे ई थियणु घुरिजे त ॿियो कुझु न, हलो सही आहे, तव्हां ॿार जो त ख़्यालु कयो। इहे माना केसिस आहिनि। ॿार वरी उते कोर्टनि में, असांजी सिटी कोर्ट में सही आहे, अहिड़ो माहौल आहे, सुठो तमामु बहितरीनु माहौल आहे, पर ॿारनि खे नंढे लाइक़ो तव्हां कोर्ट ॾेखारियो, वरी कलाक न 5 कलाक इंतज़ार में हुजे ॿार त मां पंहिंजी माउ सां मिलां या मां पंहिंजी वालिद साहब सां मिलां, त इहो माना मूंखे सम्झ में न ईंदो आहे। इहा माना सजेशन इहा आहे त तव्हां ॿार हलो, तव्हां डाइवोर्स सेपरेशन थी वञे थी, तव्हां हिक ॿिए सां न रही सघो था, पर उन खां पोइ बि तव्हां माना उन्हनि ॿारनि जी जेकी मीटिंग पॉइंट आहे उहो कंहिं ॿाहिरि जॻह ते रखो। तव्हां में एतिरी त अंडरस्टैंडिंग हुजे न माउ पीउ में, त ॿारनि खे बजाए असां कोर्ट में मिलाइण जे असां कंहिं अहिड़ी जॻह ते रखूं जिते उनखे स्मूथली फेयर इन्वायरमेंट मिले। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त ॿार जो जेको दिमाग़ु हूंदो आहे उहो नंढिड़ो हूंदो आहे, ऐं जीअं असांजे एडवोकेट साहिबु ॻाल्हि कई त ॿारनि जे दिमाग़ ते बि इन्हनि शयुनि जो खोड़ सारो असरु पवंदो आहे, ऐं पोइ वॾा थी करे पोइ उहे काफ़ी ॿार जेको आहिनि न माउ जा रहंदा आहिनि न पीउ जा, मतिलबु उन्हनि खे कंहिंजी वरी पोइ परवाह न आहे हूंदी। सो बहरहाल अञा खोड़ सारा सवाल आहिनि, खोड़ सारी कचहरी कंदासीं, पर जेको आहे गीत ॿुधंदासीं असां सां गॾु आहिनि अयाज़ अली दायो साहिबु, त पहिरियां त उन्हनि खां पुछंदासीं सभ खां पहिरियां त तव्हांखे वरी हिकु दफ़ो ॿीहर वेलकम कयूं था, छा ॿुधाईंदो असांखे? असां बेदिल साईं जी काफ़ी पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदासीं।
थियण में ईद सजण मुंहिंजा सुपरी ॾिनाऊं ॾुखीअ खे ख़ुशीअ जी ख़रीद साथ भाया शहीद जो अॼु पिरी पे आया सूरत जो सरदार हो सूरत जो सरदार भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो भली करे आयो हो सूरत जो सरदार अंगणे असांजे पैर घुमाए अंगणे असांजे पैर घुमाए अंगणे असांजे पैर घुमाए मेहर मझा मन ठार हो मेहर मझा मन ठार भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो भली करे आयो सूरत जो सरदार अल्लाह सूरत जो सरदार भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो सदा दिया वादा पहजा सब पढ़ाई वादा पहजा सब पढ़ाई वादा पहजा सब पढ़ाई अल्लाह सुनो यार सच्चा हो सुनो यार सच्चा भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो भली करे आयो हो सूरत जो सरदार हो सूरत जो सरदार भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो भली करे आयो हो बेदले असूलों आहे कान बेदले असूलों आहे कान बेदले असूलों आहे कान तर तुझे दिलदार हो तर तुझे दिलदार भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो भली करे आयो सूरत जो सरदार सूरत जो सरदार भली करे आयो आयो भली करे आयो भली करे आयो आयो सदा जी आयो माशाल्लाह ज़बरदस्त। अच्छा अयाज़ अली तायो साहब खां पुछंदासीं जेको आहे त हू बि किथां खां तालुक़ु रखनि था कॾहिं खां पंहिंजी गायकी जो जेको आहे स्टार्ट वरितऊं कीअं शौक़ु पैदा थियो पर ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वरी कचहरी कयूं था हलूं था ब्रेक तरफ़ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक सलाम सिंध में ऐं जीअं त जेको आहे ब्रेक ते वञण खां पहिरीं असां कचहरी जीअं हले पई उनखे कंटिन्यू कंदासीं। अच्छा तव्हां जीअं ॻाल्हि पिया कयो त घणी नोयत जा केस जीअं तव्हां ॿुधायो त हर नोयत जो केस असां वटि ईंदो आहे त आउं तव्हांखां सवाल कयो त ॿार जीअं तव्हां चयो त ॿार वीचारा जेके आहिनि उहे घणो डिस्टर्ब थींदा आहिनि। अच्छा मां इहो पुछणु चाहियां थी त जेके ॿार आहिनि
अगरि कंहिंजी अलहदगी थिए थी त ॿार केतिरी उमिरि जो ॿार जेको आहे उहो पंहिंजी माउ सां या पीउ सां कंहिंसां ज़्यादातर इजाज़त मिलंदी आहे त रही सघे थो ॿारु? सही सही बिल्कुलु बहितरीनु सुवालु। पहिरियों जेको असांजो गार्जियन इनवॉल्ड एक्ट आहे त उन में पहिरियों शर्त इहा आहे त वेलफेयर ऑफ चाइल्ड, ॿार जी वेलफेयर कंहिंसां थींदी? पाण में त अलहदगी थी वई त ॿार जी वेलफेयर हा वालिद साहिबु उन जी पूरियूं कंदो या मदर उन जी पूरियूं कंदियूं। त पहिरियों जेको शिक आहे न उहा आहे वेलफेयर ऑफ चाइल्ड। ऐं उन खां पोइ इहो ॾिठो वञे थो त ॿारु जीअं खीर पीआक ॿारु आहे त पहिरियों माउ ॾे हूंदो, हा जीअं 18 सालनि खां पोइ थिए थो या 16 सालनि खां मथे थिए थो त पोइ वरी कोर्ट में अगरि फॉर एग्ज़ाम्पल अचे थो केस जीअं माउ ते आहे त पीउ अगरि केस इन जे ख़िलाफ़ु करे थो त ॿारु हुते मूंखे मिले त उन खां पोइ कोर्ट डिसाइड कंदी त अगरि ॿारु वञणु केॾे चाहे थो या कहिड़ो माण्हू वेलफेयर कहिड़ो माण्हू इन जी वेलफेयर कंदो। के हूंदा आहिनि त 10 सालनि में बि कोर्ट ॾेई छॾींदी आहे, 12 सालनि में, पर मेन शइ आहे वेलफेयर केयर कंदो उन ॿार जी। अच्छा उहो त पंहिंजी जाइ ते आहे पर ॿार खां न पुछो वेंदो आहे, उनजी मर्ज़ी न हलंदी आहे। न ॿार जी बि मर्ज़ी हलंदी आहे न। मेन शइ ॿार जी जीअं मिसाल तौरु हो फीमेल आहे, फीमेल जी त मैंडेटरी आहे त उहा पंहिंजी माउ सां हूंदी। त उन खां पोइ अगरि फॉर एग्ज़ाम्पल फीमेल वञणु चाहियां थी, मां पंहिंजी माउ सां न वेंदुमि, मां पंहिंजे पीउ सां वेंदुमि, त उनखे कोर्ट छा चवंदी? ज़रा सी ॻाल्हि आहे। हा ॿार ते डिपेंड आहे। ऐं उन खां पोइ ॿारु अगरि उहो सेंस उनखे न आहे त पोइ वरी कोर्ट ऐं उन जा जेको कोर्ट में फ़ैसिलो थींदो उन जी वेलफेयर ते कोर्ट हमेशह ॾिसंदी आहे वेलफेयर ऑफ चाइल्ड। ॿारु पैदा थियो, ॿारु पैदा थियण खां पोइ उन जो सॼो जेको ख़र्चु आहे उहो कंदो केरु? अगरि फॉर एग्ज़ाम्पल माउ बि डिपेंडेंट हुजे पंहिंजे हस्बैंड ते त उन पोइ सेपरेशन थी वञे त उहो ख़र्चो केरु कंदो? त पहिरियों कोर्ट इहा ॾिसंदी आहे वेलफेयर ऑफ चाइल्ड। त उन खां पोइ जेको नर्सरी में ॿारु पढ़े थो या ओ लेवल ए लेवल में ॿारु पढ़े थो त उन जा एक्सपेंसिव केरु बर्दाश्त कंदो? सही। के अहिड़ा केसिस हूंदा आहिनि त माउ वटि ॿारु हूंदो आहे, माउ केस दाख़िल कंदी आहे पंहिंजे एक्स हस्बैंड जे ख़िलाफ़ु, त जेके ॿार जा ख़र्चा आहिनि उहो हे पूरा नथो ॾिए। तंहिं लाइ कोर्ट खे गुज़ारिश आहे त हे वधि में वधि जेका ॿार जा ख़र्चा आहिनि एक्सपेंसिव आहिनि स्कूल जा, ख़ुदा न खास्ता केॾी महिल बीमार थिए थो त ॿार जा ख़र्चा। अच्छा जेके माण्हू जीअं तव्हां ॻाल्हि कई त ख़र्चा पूरा नथा कनि या कंहिं बि वजह सां इन्हनि में सेपरेट थियणु चाहिनि था, त जेको माण्हू पहिरियां ई पंहिंजे ॿार ते ध्यानु नथो ॾिए या ख़र्चो नथो करे जेको वालिद साहब आहे, त छा भले ॿारु माउ वटि रहे पर उहो पीउ जेको आहे उहो वरी डाइवोर्स खां पोइ कहिड़ो ख़र्चो ॾींदो? छा कोर्ट उनखे पाबंद कंदी? हा डाइवोर्स ऐं जेकॾहिं उन ते अमल नथो करे त पोइ उनजे लाइ छा कयो वेंदो? न बिल्कुलु कोर्ट उनखे पाबंद कंदी। मिसाल तौरु उहो कंहिं जाइ ते गवर्नमेंट ऑफिसर आहे त कोर्ट उनखे पाबंद कंदी त हे ॿार जा ख़र्चा आहिनि, हे कोर्ट जी डिक्री आहे त तव्हांखे ॾियणा आहिनि। अगरि उहो पेश थिए त उहो ॿुधाए थो त मां हे ॾेई सघां थो। त अगरि फॉर एग्ज़ाम्पल उहो नथो ॾिए न, पोइ बि कोर्ट जो उहो फंक्शन आहे त उनखे इम्प्लीमेंटेशन कोर्ट कराईंदी हमेशह। मिसाल उनजी सैलरी आहे उहा बंदि कराए छॾींदी, उनजी जेकी CNIC आहे उहो बिला कराए छॾींदी, पोइ ऑटोमेटिकली कोर्ट जे फ़ैसिलनि ते बाउंड रहंदो आहे। बिल्कुलु। अच्छा हूअं जीअं जेके नौजवान तबिको हूंदो आहे असांजो उहो ॾाढो मतिलबु छोकिरनि खे त असां घणो ॾिठो आहे त के एडवोकेट हूंदा आहिनि, के डॉक्टर हूंदा आहिनि, पर ज़्यादातर छोकिरा बि इहो ई चवंदा आहिनि त असां डॉक्टर थींदासीं। भला एडवोकेसी खे ई तव्हां छो सिलेक्ट कयो? तव्हां कंहिं मां इंस्पायर थियो, कंहिं मां मुतासिर थियो त हीअ सुठो जज आहे या वकील आहे त आउं छो न? हा तव्हांखे अज़रा ॿुधाईंदो हलां त इंस्पायरेशन हूंदी आहे न। बिल्कुलु। हमेशह हर माण्हू खे उनखे इंस्पायरेशन पंहिंजे वालिदा मां मिलंदी आहे। बिल्कुलु। त असां मां जीअं क्लियर कयमि इंटर खां पोइ यूनिवर्सिटी में ई रहूं पिया, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में, त उन खां पोइ दोस्तनि असां पाण में डिसाइड कयोसीं त काॾे वञूं।
त उते पोइ असां चयोसीं त भाउ यूनिवर्सिटी लाइफ में हूअं ई असां ॿार जीअं निकिरूं था कॉलोनी में ॾिसूं था यूनिवर्सिटी लाइफ आहे, छो न असां बैचलर लाइफ गुज़ारियूं या कराची अचूं या इस्लामाबाद। उन खां पोइ मां वालिद साहब खे ऐं अमड़ खे चयोसि त असांजी लतीफ़ यूनिवर्सिटी में, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में लॉ जी डिग्री न हूंदी हुई, कॉलेज साइड हूंदी हुई, प्राइवेट साइड खैरपुर में मुख़्तलिफ़ में, लतीफ़ में लॉ जी डिग्री न हुई। त मां चयोसि अमड़ ऐं वालिद साहब खे त मां लॉ करणु चाहियां थो। त वालिद साहब चयो त तमामु एप्रिशिएट, तमामु बहितरीनु, छाकाणि इन मुआशिरे में तव्हां ॿ शयूं, हिकु शइ त असां न करे सघूं था, हिकु कंहिं पीर वॾेरे मीर जी औताक ते असां कंहिं नौकिरी वठण लाइ त न वञी सघूं था, त इन लाइ CSS या तव्हां वकालत कयो। त पोइ मां चयुसि त वकालत सिंध यूनिवर्सिटी या हेॾे कराची या इस्लामाबाद। पोइ वरी इतफ़ाक़ इहो थियो त अमड़ जी ख़्वाहिश हूंदी, अमड़ चए पई त माना मां पंहिंजे ॿार खे अखियुनि साम्हूं ॾिसणु चाहियां थी, माना मुंहिंजी अखियुनि साम्हूं पढ़े बि हर शइ उहो करे। त उन खां पोइ इतफ़ाक़ जे तौरु महीने अंदरि उते ई इंट्रोड्यूस थी BA LLB ऑनर्स लतीफ़ यूनिवर्सिटी में, या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो स्कूल ऑफ लॉ, उते ई थी, उते ई मां एडमिशन वरिती, उतो ई क्लियर करे छॾीसीं BA LLB ऑनर्स। ज़बरदस्त। अच्छा, जीअं तव्हां बार जा मेंबर बि आहियो, त जेका बार में जेका सियासत हूंदी आहे, तव्हां उन में केतिरी दिलचस्पी रखो था एज़ अ नौजवान जे हिसाब सां? न बार जी सियासत में छाकाणि त शागिर्दी दौर में बि असां सियासत में तमामु एक्टिव हुयासीं। जीअं हिते आयासीं, मुंहिंजो सीनियर आहे साईं जहांगीर राहू जो एडवोकेट सुप्रीम कोर्ट, राहूजा लॉ एसोसिएट में मां 6 साल थिया आहिनि, उन में ई कमु कयां पियो। ऐं असांजो हिकिड़ो बहितरीनु उस्ताद बि राहूजो साहबु आहे, बहितरीनु फ़र्द, बहितरीनु दोस्त उहो राहूजो साहबु आहे, ऐं लीडर बि असांजो बार जो राहूजो साहबु आहे। हा, तमामु बार जी सियासत में असांजो ग्रुप आहे जंहिंजे हेड करिंदा मोहम्मद सली मंगरियो एडवोकेट सुप्रीम कोर्ट ऐं जहांगीर राहू जो एडवोकेट सुप्रीम कोर्ट। हाणे मंगरियो साहबु आहे, उहो 2017 में जीअं मां आयुसि त 2017 में सिंध हाई कोर्ट बार जो सदर थियो। वरी हाणे जेको करंट सदर आहे न, वरी बि सुठी लीड सां उन खटियो, स्टेक होल्डर खे हाराए करे वरी 850 जी 20 जी लीड सां मंगरियो साहब वरी सेकंड टाइम सदर थियो। हा, तंहिं लाइ बार जी पॉलिटिक्स में हिकु वकील चवंदा आहिनि ॿिन्ही तरफ़नि खां मज़े में हूंदो आहे। उहो छो जो हारे त बि उनखे पंहिंजी फीस मिलंदी आहे, अगरि खटे त बि पंहिंजी फीस मिलंदी आहे। फीस जे हवाले सां मां इहो पुछणु चाहियां थी त जेकॾहिं कंहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू काफ़ी केस विढ़ण बि न आहिनि चाहींदा, उहो इन जे लाइ त भई केरु वकीलनि खे फीस ॾे, कोर्टुनि जा चकर काटे, केस जेको आहे एॾा लेंदी हलंदा आहिनि। एॾो असां पहिरियां त इहो ॿुधायो त केस जॾहिं बि कोई बि केस कोर्ट में ईंदो आहे त उनखे एतिरो टाइम छो लॻाईंदा आहिनि? छा इहा हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे कोर्ट जी, या वकील ते डिपेंड करे थो त ID ते ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा ई ॻाल्हि आहे त तारीख़ पे तारीख़, इहो भला छो कोर्टुनि में या वकीलनि जो इहो छो रहियो आहे? केस जल्दी हैंडल छो न थींदा आहिनि? न इहा ॻाल्हि न आहे। अगरि तव्हां हिन महिल ताईं मूंखे त इहो लॻो आहे, इहे जेकियूं ॻाल्हियूं आहिनि हवा में ॻाल्हियूं आहिनि, तव्हां जेॾी महिल ई अचो कोर्ट में जेको बि ईंदो आहे त उहो कोर्ट खां पोइ वरी अपोज़िट ज़ाहिर अनहर्ड असां ॿी पार्टी खे त ॿुधी सघूं था न, ईअं कीअं फ़ैसिलो करे सघूं था? तंहिं लाइ ॿी पार्टी खे ॿुधणु लाज़मी हूंदो आहे, उन में कुझु तरीक़ो लॻंदो आहे। मिसाल तौरु ॿी पार्टी खे तव्हां न ॿुधो जंहिंसां बि ईअं फ़ैसिलो करे विझे त उन लाइ बि आहे न हिकिड़े ग्रीवेंस आहे न, मूंखे ॿुधो बि न, मुंहिंजी प्रॉपर्टी जो मसइलो हुयो, मैडम अज़रा खे हर शइ उहा छड़ो कोर्ट में आई, उनखे माना उहा रांदी बि न आहे, उनखे माना टाइटल डॉक्यूमेंट्स ॾेई छॾियऊं डिक्री उन जे हवाले, त मूंखे ख़बर ई न आहे त मैडम अज़रा हिन कोर्ट में आई आहे। तंहिं लाइ इहे प्री रिक्वेस्ट हूंदियूं आहिनि त ज़रूरी हुजतूं हूंदियूं आहिनि कोर्टनि में। अच्छा, ठीकु आहे, इहो त तव्हां इहो चयो, हाणे तव्हां वकील आहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर मां इहो थी पुछणु चाहियां, बेसिकली त जेके माण्हू फीस जे लाइ परेशान हूंदा आहिनि, त हाणे को केस आहे या उनजी फीस नथी पे करे सघां या नथो करे सघां, त एज़ अ एडवोकेट तव्हां अहिड़नि माण्हुनि जी कीअं हेल्प कंदा आहियो? या कोर्ट में को अहिड़ो कुझु आहे जेको कोर्ट उन्हनि जी हेल्प करे, या गवर्नमेंट जी तरफ़ां कीअं उन्हनि जी हेल्प थींदी आहे?
हाँ, गवर्नमेंट तरफ़ां ई कुझु लीगल एड आहिनि, पर असांजो इहो हिकिड़ो हर वकील जो इहो फ़र्ज़ु हूंदो आहे त हिकिड़े क्लाइंट खे सार्फिंग खे पैसा न आहिनि त उहो अफोर्ड न करे सघे थो। अहिड़ा मुख़्तलिफ़ केसिस आहिनि। असां नौजवान जीअं एनरोल थियासीं ऐं हिन महिल ताईं असां ॾिसंदा आहियूं त हे पैसा न भरे सघे थो, त असां उन जी दिली तौर ते मदद कंदा आहियूं मुख़्तलिफ़ केसिस में जेका उनजा हूंदा आहिनि। ऐं उन जी मदद करण में हलो हिकिड़ो पैसे ॾियण वारो त सही आहे, हिकिड़ो प्रोफेशन असां कंदा आहियूं, पर उन में हिकिड़ो माना अलॻि हिकु दिलि चवंदी आहे त हिन जो इहो मसइलो आहे त इन जो हल कजे, पर इहो ॾिसो वेंदो आहे सिचुएशन ते। अच्छा, एडवोकेसी ज़ाहिर ॻाल्हि हिकिड़ो सुठो शोबो आहे, पर इन में छोकिरियुनि जो रेशो जेको आहे बज़ाहिरी त घटि आहे, पर तव्हां वधीक सही ॿुधाए सघो था त छो रेशो घटि आहे या असांखे बि नज़र अचे? न, छोकिरियुनि जो डे बाय डे इन रेशे में तब्दीली थी आहे। जीअं डॉक्टर जो रेशो हुयो, डॉक्टर में तमामु फीमेल्स डॉक्टर तमामु घणा हुया, पर हिननि में तब्दीली छाकाणि त थोरो असांखे जेका ॿाहिरि जा उहिदेदार आहिनि ऐं जेको ई माना एडमिनिस्ट्रेशन उहो माहौल ठाहिणो पवंदो छोकिरियुनि खे फैसिलेट करण लाइ। का छोकिरी अचे थी, छाकाणि त वधि में वधि इहो मसइलो आहे त न्याणी, मिसाल तौरु मुंहिंजी जेकी सिस्टर आहे उहा बि हाणे पास आउट कयो अथई BA LLB ऑनर्स। हा, असां हाणे पास आउट कयो हाणे एनरोल थियण वारी महीने ॿिनि में। त असांजो जेका असां वकील थी करे इहो चऊं था त मां पंहिंजी सिस्टर खे कंहिंसां एडजस्ट कराईंदुसि, त आम जेका उन्हनि जा माउ पीउ हूंदा आहिनि उन लाइ त वॾो सवालिया निशान हूंदो न। अहिड़े वटि असां न्याणी मोकिलियूं जेको उन्हनि खे सेफ हैंड्स में हुजे, इहा माना ज़रूरी आहे। ऐं उनखे इनकरेज कजे ऐं उन लाइ अलॻि सीट्स रखजनि त बाबा तव्हां कंहिं सरकारी प्रोसिक्यूशन में अचो था, तव्हां लाइ हेतिरियूं सीटूं मुख़्तसिर थियल आहिनि। ऐं जुडिशरी में बि ईअं रखे, जुडिशरी में घणो रुझान आहे लेडीज़ एडवोकेट जेको वञनि, जुडिशरी में घणो वञनि, पर प्रैक्टिसिंग में तॾहिं कंदासीं तॾहिं ईंदियूं जॾहिं उहे इनकरेज थींदियूं। मुख़्तलिफ़ जेका ई ॿाहिरि जा लीडर आहिनि ऐं जेका ई उते एडमिनिस्ट्रेटिव करनि था, ऐं असां लाइ उन्हनि खे इनकरेज टाइटल करिणो पवंदो त बाबा तव्हां लाइ हे सेफ आहे। बिल्कुलु। अच्छा, अयाज़ अली तायो साहब असां सां गॾु आहिनि, त उन्हनि खां पुछंदासीं तव्हांखे केतिरा साल थिया आहिनि गायकी में ऐं कीअं तव्हांखे शौक़ु पैदा थियो, कंहिंखे ॾिसी तव्हां मुतासिर थियो? असांजो पंहिंजो नानो ऐं मामो सुठा फ़नकार आहे। जंहिं दौर में गुलज़ार ख़ान साहिबु सॾिबो आहे, उहो बि पहिरियां उते तालीम उन हासिलु कई आहे। अच्छा। पर असां नंढा हुआसीं, जॾहिं नानाणे वेंदा हुआसीं घुमणु त चवंदो हुउमि जेकर मां बि ईअं ॻायां। सही। असांजी नंढपण में ई नानो बि गुज़ारियो, पर शौक़ु दिलि में त हुयो। सही। पोइ जॾहिं वरी ख़ैर सां हिन ते अची वियासीं त उहो जज़्बो जागी पियो। त कहिड़े शहर खां तालुक़ु रखो था तव्हां? शिकारपुर खां। हाणे केतिरा साल थिया आहिनि तव्हां मतिलबु बाक़ाइदा ॻायो था, या उस्ताद तव्हांजो कोई उस्ताद बि हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे? हा, उस्ताद पोइ असां वरितोसीं मोहम्मद उर्स शेख। अच्छा। शेख साहिबु सुठी शख़्सियत हुई। सही। हाणे जेतिरो इल्मु हुन वटि हुयो ओतिरो त असां पिराए न उस्तादनि जेतिरो न वठी सघंदासीं। न वरी काई हद ई थी वई त बाबा बिल्कुलु जेको आहे पंहिंजे दिलि जो शौक़ु ओतिरे तो ई असां पिराए सघियोसीं। अच्छा, सही, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर हाणे छा ॿुधाईंदो असांखे? हाणे पंहिंजो काफ़ी था तव्हांखे ॿुधायूं। ठीकु। नीह तुझे नाचू जा मूंखे शौक़ ॿधायमि शेर, वॾे थी रोज़ वजूद में वॾे थी रोज़ वजूद में बिरह तुझे जी बेर, दिल पर लाए जन देर ॿुधल मता मां त मरी वञा। हो जंहिं घिटीअ सां तूं घुमे
जे घिटीअ सां तूं घुमे सामिती चुमंदो वतां शेर पाए चौक जी बाज़ार में नचंदो वतां शेर पाए चौक जी बाज़ार में नचंदो वतां ज़बरदस्त ब्रेक जो भी टाइम थियो आहे त ब्रेक ते हलंदासीं ऐं सलाम सिंधी वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी मिलंदा मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था सलाम सिंध में। असांजा महिमान असां सां वेठा आहिनि ऐं जेको आहे उबैदुल्ला एन मलिक साहब। अच्छा एन भला छो उबैदुल्ला? छाकाणि त हज़रा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेॾी महिल तव्हां एडवोकेट थियो न, हिकिड़ो एडवोकेट ओनर आहे, हा, त उन खां पोइ मां इहो सोचियुसि त हिन महिल ताईं पहुताऊं असांजे वालिद साहबु इन स्टेज ते आंदो आहे त जीअं मुंहिंजी सिस्टर आहे उहा इनरोल थियण वारी वकील आहे, काइनात एन मलिक, ऐं उन खां पोइ ॿियो भाउ आहे नंढो, उहो बि इनरोल थियण वारो आहे, जुनेद एन मलिक। उन खां पोइ लास्ट में जेको भाउ आहे अशफाक एन मलिक। इहो माना तसलसल हलंदो अचे थो, छाकाणि त एन ते मुंहिंजे वालिद साहब जो नालो आहे निसार अहमद मलिक। तंहिं लाइ माना हा एन माना असांजो जंहिं जाइ ते हुजूं त पंहिंजे पीउ माउ खे विसारणु न घुरिजे, जंहिंजे करे असां उते हिन स्टेज ते आहियूं। तंहिं लाइ इन करे मां ॾिसां पई मुंहिंजो एन हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं फादर जो ई नालो असां ॾींदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा अॼु जेको आहे न हूअ उबैदुल्ला वर्ल्ड फूड डे आहे, त असां थोरो हाणे खाधे पीते जी बि ॻाल्हि कंदासीं ऐं वकीलनि जूं ॻाल्हियूं, सियासत जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी बि न माण्हू वरी थोरो ब्रेक बि ॾे न, खाइण पीअण ते बचिजे। सो फूडी आहियो? न, जेको माना मिलंदो आहे उहो खाई छॾींदा आहियूं शुरू खां वठी करे। पर ईअं न आहे त मूंखे ही खाइणो आहे या ही शइ खाइणी आहे। हा, अमट चवंदी आहे त जेको चओ, पर मुंहिंजी आदत रही आहे घर खां वठी करे त जेको मिले बिस्मिल्लाह। पर अलाह ताला एतिरो नवाज़ियो आहे, एतिरो खाराईंदो पीआईंदो आहे त जंहिंजी एक्सपेक्टेशन न हूंदी आहे। अच्छा हूअ ॾिसो, जीअं मां ब्रेक ते हुयमि त मां इहा ॻाल्हि कई बि त डॉक्टर्स जेके आहिनि उहे हमेशह मरीज़ खे मना कंदा आहिनि, ही शइ न खाओ, ही न खाओ। सॉरी टू से, पर डॉक्टर जेके आहिनि मां जेतिरा ॾिठा आहिनि उहे ॾाढा फूडी हूंदा आहिनि पाण। त मां चयो शायदि वकील जेके आहिनि उहे बि, हाणे तव्हांजो शोबो बि अहिड़ो ई आहे भॼ डुक जो, डॉक्टर्स बि ईअं आहिनि 24 कलाक ज़ाहिरी ॻाल्हि हॉस्पिटल में, उन्हनि खे बि भॼ डुक करणी पवंदी आहे, त शायदि उन्हनि खे बुख घणी लॻंदी आहे। पर जेके जेके शयूं मरीज़ खे मना कंदा आहिनि उहे सभु पाण खाईंदा आहिनि। इहो माना मुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे। सो ऐं सो बि माना हीअं न थाल भरियल खाईंदा आहिनि, डिश भरियल पूरा। सो सुठी ॻाल्हि आहे, जेसि ताईं पंहिंजो सिहत जो ख़्यालु न रखंदा त मरीज़ खे कीअं सिहत ॾेई सघंदा। अच्छा हूअ तव्हां खां पुछंदासीं, जेको आहे अयाज़ अली साहब वेठा आहिनि, सिंगर जेके ॾाढो ख़्यालु रखंदा आहिनि पंहिंजो माना गले जे हिसाब सां, त का ऑइली शइ या तेल वारी न खाऊं या तरियल शइ न खाऊं या अहिड़ी का शइ न खाऊं जंहिंसां असांजो गलो ख़राबु थी वञे। तव्हां बि ख़्यालु रखंदा आहियो या जेको आयो बसि तव्हां खाई छॾींदा आहियो? असां हर शइ खाईंदा आहियूं, हर शइ खाईंदा आहियो, लेकिन उहा आहे सयूं हुजे। अच्छा हूअ चवंदा आहिनि रियाज़ कबो आहे। हा, रियाज़ बि कंदा आहिनि, सुबुह जो साजरी रियाज़ कबो आहे, बसि असां वरी नथा कयूं कंटिन्यू, न त रोज़ जे मराज़ रोज़ रियाज़ करणु जॾहिं मानो करे थो सघे पंहिंजे बैठक ते क्लब ते रियाज़ करे थो सघे, सही उन सां अञा बहितरी थींदी आहे। कंहिं बि रस्ते सां अचिबो वञिबो थो, चारो ठहियलु हूंदो, न अचिबो वञिबो त ड्रही वेंदो, गलो बि ईअं आहे, ॻाइबो अचिबो त ठहियलु हूंदो, छॾे वञिबो त वरी माना सही सही सही। अच्छा उबैदुल्ला खां पुछंदासीं, हूअं त ॾिसो जीअं असां कोर्ट जी ॻाल्हि कयूं पिया या केसिस जी ॻाल्हि कयूं पिया, या जीअं असां तव्हां ॿुधायो, मां तव्हां खां इहो पुछां थी जेके पेंडिंग में तव्हांजे हिसाब सां जेके पेंडिंग में केसिस आहिनि अञा ताईं, जेके जिन जी सॉल्यूशन या को जेको मसइलो आहे वॾे में वॾो अञा न निकिरी सघियो आहे, अहिड़ा कहिड़ा केस आहिनि जेके अञा पेंडिंग में आहिनि? ऐं तव्हांजे लाइफ में जेसि ताईं 6 सालनि जो जेको तव्हांजो पीरियड आहे, इन में अहिड़ो को केस हुजे जेको तव्हांखे यादि रहिजी वियो हुजे? सी पेंडिंग में हाणे रिसेंटली न्यूली चीफ जस्टिस आयो आहे इरफान सादात साहब। अच्छा, सिंध में 2-3 ॾींहं थिया अथसि, त उनजो घणो रुझान आहे। ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ी सां त जेका पेंडिंग केसिस आहिनि उन्हनि खे जल्द में डिस्पोज़ कयो वञे, छाकाणि त पाण बि उते सुप्रीम कोर्ट में वेहनि था, जेका ई केसिस आहिनि हेॾे हाई कोर्ट ॾे लॻी पई आहे। इहे पेंडिंग केसिस तॾहिं थींदा जीअं हाई कोर्ट में जस्टिस जो अञा पूरा न आहिनि, अञा ॿिया बि उन्हनि खे पूरा करणा आहिनि, खणणा आहिनि, एलिवेट करणा अथनि जस्टिस। त जजिस घणा थींदा, केसिस उते ऑटोमेटिकली हलंदा। हिकिड़े जज वटि तव्हां 50-50, 100-100 केस हुजनि त उहो कहिड़े लिहाज़ सां ॿुधंदो?
तॾहिं त चवंदा आहिनि तारीख़ पे तारीख़। न न इहा ॻाल्हि जेको आहे न उबैदुल्ला नथो मञे, चए थो न तारीख़ पे तारीख़ न ॾींदा आहियूं। इहो बाबा आहे सही, मतिलबु चवंदा आहिनि कोर्ट ॾिसो, चवंदा आहिनि माण्हू मिसाल ॾींदा आहिनि ॾाढो, हॉस्पिटल खां ऐं कोर्टुनि खां जेलुनि खां अलाए साईं बचाए, इहो इन लाइ त चवंदा आहिनि। ज़रा अहिड़ी ॻाल्हि न आहे, अगरि कोर्ट न हुजे न, वकील न हुजऊं त इहे पुलिस वारा जेका मेल प्रैक्टिस करनि पिया या जेका पॉलिटिकल उहे इहे करनि पिया, त उन्हनि खे वाहिद वकिला आहिनि जेका उन्हनि जे ख़िलाफ़ हमेशह हूंदियूं आहिनि। ऐं तव्हांखे हक़ ॾियण लाइ, मिसाल तौरु वकील खे मिसाल तौरु तव्हांजी प्रॉपर्टी आहे, तव्हांखे ॿाहिरि हक़ न ॾियनि, भेणियूं न ॾियनि, त तव्हां कोर्ट में ईंदो न, कोर्ट में ईंदो न। हा बिल्कुलु, ऐं तमामु हिकिड़ी सुठी फील्ड आहे। अच्छा, हूअ नौजवाननि जे हिसाब सां हीअ फील्ड केतिरी सुठी आहे, तव्हां इन ते थोरो रोशनी विझो। नौजवान तबिको आहे, हज़रा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2017 खां जजमेंट आई सुप्रीम कोर्ट जी त टेस्ट भर्ती, यानी अॻ में 2017 खां पहिरियों इन जी टेस्ट न हूंदी हुई। जीअं MBBS जी टेस्ट आहे, तव्हां क्लियर करे अचो था त तव्हांखे टेस्ट ॾियणु पवंदो, ऐं मैट्रिक खां पोइ तव्हां MBBS में दाख़िला वठो था, तव्हांखे टेस्ट। हाणे लॉ में ईअं आहे त इंटर खां पोइ लेट थिए थी लॉ एप्टीट्यूड टेस्ट, उहा हायर एजुकेशन वठे थी। उन टेस्ट में तव्हां पास थींदव त तव्हां LLB में दाख़िला वठी सघो था। LLB कंप्लीट थियण खां पोइ तव्हां गेट ॾींदव, ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट, उहा बि हायर एजुकेशन वठे थी। उहा पोइ तव्हां एनरोल पोइ थी सघो था जेसिताईं गेट टेस्ट क्लियर न कंदो। मतिलबु MBBS में हिकु टेस्ट आहे, 2017 खां पोइ एनरोल थियण लाइ, एडवोकेट थियण लाइ तव्हांखे 2 टेस्टूं तमामु वॾी लेवल जूं उहे ॾेई करे पोइ तव्हांखे एनरोल थियणो पवंदो। त पोइ जेका हाणे 2017 खां पोइ एडवोकेट अचंदा न, तमामु कॉम्पिटेंट, तमामु मल्टीपल डायमेंशन नॉलेज रखण वारा, ऐं पंहिंजे फील्ड में ऑटोमेटिकली जेका प्राइवेटी पढ़नि था कॉलेजनि में उन्हनि खे त हूंदी, पर जेतिरा रेगुलर ऐं इन फील्ड जा हिकु टेस्ट क्लियर करे अचनि था, उन्हनि जी वरी अलॻि उन्हनि खे पंहिंजी फील्ड में नॉलेज हूंदी। अच्छा, जीअं डॉक्टरी में थींदो आहे त अगरि तव्हां टेस्ट ॾियो था, वरी पास नथा थियो त वरी अॻिले साल तव्हां ॾेई सघो था, त LLB में बि सेम ईअं ई? LLB में सेम ई आहे। अच्छा, हिकिड़े साल न थियो, साल में 2 चकर 3 चकर टेस्ट थींदी आहे लेट ई, उन चकर न थियो वरी 2 चकर, वरी 2 चकर न थियो वरी 3 चकर, ईअं बि न थींदो आहे LLB में बि। तव्हां LLB पोइ 12 जीअं इंटर खां पोइ माना तव्हां उहा ऑनलाइन फॉर्म भरबो आहे लेट जो, उहा तव्हां टेस्ट ॾींदो। अगरि उन में पास थी वञो था, सुठियूं मार्क्स अचनि त सुठी यूनिवर्सिटी में, अगरि पास थी वञो था त। अच्छा, तव्हांजी लाइफ जो पहिरियों केस कहिड़ो हुयो जेको तव्हां हैंडल कयो, यादि आहे? पहिरियों केस पहिरियों केस जीअं मां एनरोल थियुसि, मुंहिंजो लेजर नंबर असांजो हूंदो आहे, लेजर नंबर, उन ते वकालतनामो, लेजर नंबर आयो, लाइसेंस आयो। मां पोइ राउजे साहब सां गॾु हुयुसि त उते अब्दुल रज़ाक सोलंगी आहे, असांजो ग्रुप जो मलिर खे संभाले थो, लीडर आहे, सदर रहियो आहे, त उहो मूंखे वठी हलियो त उबैद अचु। त मां चयो सीनियर आहे, क़ाबिल इज़त आहे सोलंगी साहब, गॾु वियासीं त सोलंगी साहब ॿुधायो त हिकु साइड मां आहियां ऐं ॿी साइड हे दोस्त तोखे वकील करणु चाहिनि पिया कंप्रोमाइज़ लाइ। त मां चयुमि सही आहे, असां हाज़िर हूं। तव्हां मतिलबु इनकरेजमेंट थींदी आहे न, तव्हां जॾहिं नौजवान खे इनकरेज कयो था त अहिड़े नमूने सां इनकरेज कंदा त उहो नौजवान अञा वधीक हो थींदो। हा, त उहो कंप्रोमाइज़ असां करायोसीं, होॾो सोलंगी साहब हेॾो असां। त सोलंगी साहब पोइ वरी उन क्लाइंटनि फीस जेकी ॾिनी, त चवण जो मक़सदु त तव्हां नौजवान जेको अचे थो हिन फील्ड में, सीनियर्स जो कमु आहे उनखे इनकरेज करणु, फिनांशियली बि ऐं फिनांशियली करे, ऐं उनजी हौसले अफ़ज़ाई करे त भाउ हे केस वञी करे तव्हां ॾिसो, हे पैरामीटर्स आहिनि केस या हे पॉइंट्स आहिनि, तव्हां वञी करे हलायो। सही। अच्छा, फीस जी जीअं असां थोरी देरि पहिरियां बि ॻाल्हि कईसीं ऐं हाणे बि कंदासीं, त फीस हिकिड़ी मुक़ररु थियल हूंदी आहे कंहिं बि वकील जी, या तव्हां केस खे ॾिसी करे फीस पाण तइ कंदा आहियो? न, फीस मुक़ररु थियल न आहे, फीस मुख़्तलिफ़ जीअं मुंहिंजी 6 केस ते
केस ते डिपेंड हुजे न हुजे, हिकिड़ो मन नालो थी वेंदो आहे न, जीअं मोहम्मद सलीम मंगरियो सदर आहे हाणे हाई कोर्ट बार जो, पर उन खां पहिरियों ई उनजो नालो हुयो, अच्छा उन्हनि जी करोड़नि में फीस आहे, भली नंढो केस हुजे या वॾो केस हुजे, पर पब्लिक लिटिगेशन ते उहे मुफ़्त में ई केस खणंदा आहिनि। अच्छा, नाले मां मुराद ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि पंहिंजो नालो पाण मञायो आहे केसिस जे थ्रू न, उन्हनि केसिस खटिया हूंदा या सही तरीक़े सां उन्हनि खे अॻियां पेश कयो हूंदो तॾहिं उन्हनि जो नालो थियो आहे। त मतिलबु वकालत जे फील्ड में सभ खां पहिरियां असांखे नालो करिणो आहे। हा, नालो क्लाइंट्स पाण ई तव्हां वटि अची वेंदा। हा, नालो, तव्हांजो वर्क ऐं तव्हांजो किरदारु, बिल्कुलु इहे माना तव्हांजो किरदारु, तव्हांजो किरदारु अहिड़ो हुजे को क्लाइंट या को जज या को वकील उहो आंगुर न खणे त हे फलानो वकील ईअं माण्हू आहे। अच्छा, ईअं हर फील्ड में हूंदो आहे, जेलसी हर फील्ड में आहे, जिथे किथे तव्हांखे सुठा माण्हू बि न मिलंदा ऐं तव्हांखे ख़राबु माण्हू बि न मिलंदा, त इहे ॿई शयूं असांखे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। तव्हांजी फील्ड में केतिरे हद ताईं सुठा माण्हू आहिनि ऐं केतिरे हद ताईं जेका जेलसी रखंदड़ आहिनि? न, असांजी फील्ड में जेलसी जेका वकील न हुजण जे बराबरि आहिनि। अच्छा, हा, छाकाणि त असां जेका वकील आहियूं न, हिक ॿिए जी मुख़्तलिफ़ तौर तरीक़नि सां हिक ॿिए जी मदद कंदा आहियूं। अच्छा, वकील ऐं हमेशह हौसलो अफ़ज़ाई कंदा आहियूं त बाबा तूं हिते आयो आहे, हे सीनियर जेका ॿुधाईंदा आहिनि, हे ॻाल्हि ईअं थींदी, हे ॻाल्हि ईअं थींदी। हमेशह वकीलनि जो जेको पाण में माहौल रहियो आहे न, हिकु भाईचारे जो रहियो आहे। असांजी इलेक्शनियूं थींदियूं आहिनि न, इलेक्शननि में बि जेको कैंडिडेट हाराईंदो आहे या जेको खटींदो आहे, वरी इलेक्शन गुज़रण खां पोइ ॿई हिक ॿिए खे हक़ करे ख़ुशि आमदीद कंदा आहिनि, वेलकम कंदा आहिनि, मुबारकूं ॾींदा आहिनि। एतिरी माना असां में। अच्छा, हिकिड़ो सवाल अचे मुंहिंजे ज़हन में, त जॾहिं डॉक्टर आहे, जेको डॉक्टरी पढ़े थो, हर शोबो पढ़ंदो आहे, पोइ हुनखे जेको वधीक सम्झ में ईंदो आहे उहो सिलेक्ट करे हू डॉक्टर थी वेंदो आहे। कोई सर्जन थींदो आहे, कोई फिज़िशियन थींदो आहे, कोई कुझु थींदो आहे। जॾहिं उहो ऑपरेशन कंदो आहे, हुनखे ख़बर हूंदी आहे जिथे उहो पढ़ियलु हूंदो आहे त भई हाणे किडनी जो ऑपरेशन आहे, मूंखे कीअं करिणो आहे, छा करिणो आहे, छा न आहे करिणो। सेम ईअं ई तव्हां जॾहिं को बि केस खणंदा आहियो त केस मां मुराद जीअं सिंपल मिसाल ॾियां थी, चलो डाइवोर्स जो आहे, तव्हांखे उहो कराइणो न आहे, तव्हांखे ठाहिणो आहे, त तव्हां उते माना वकील पंहिंजो दिमाग़ु लॻाईंदो आहे या अहिड़ियूं पॉइंट तव्हांखे पढ़ियल हूंदियूं आहिनि, मतिलबु ट्रिक जेके हूंदा आहिनि उहो कीअं, मतिलबु हिकिड़ो वकील कीअं खेॾंदो आहे केस सां, पढ़ियलु हूंदो अथव या पंहिंजो दिमाग़ु इस्तेमालु कंदा आहियो, कीअं हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे तव्हां ठाहींदा आहियो पाण में? इहो हिकिड़ो त अज़रा जेको कानून आहे उनखे ट्रिक्स वग़ैरह को बि चेंज न करे सघे थो। जेको कानून आहे, जेकी औरत हिते आई आहे डाइवोर्स वठणु, उनखे खुला छॾिबो आहे, हा, त उहो खुला वठी सघे थी, पर हिकु वकील जो जेको हुनजो वकील हूंदो, फ़र्ज़ु थी मुंहिंजे लिहाज़ सां त मां चवंदो इहो फ़र्ज़ु आहे त जेको हुनजो एक्स हस्बैंड आहे उन सां मिली करे या हे त इन जेकी पंहिंजी क्लाइंट आहे त उन्हनि में पंहिंजो पाण में गॾु मन हिकु जेकर असांजे प्रोसेस थींदो आहे, जज साहिबु प्री ट्रायल वठंदो आहे त तव्हां उन में वकील साहिब खे ॿाहिरि मोकिलींदो आहे, हर कंहिंखे ॿाहिरि मोकिलींदो आहे, जज साहिबु पुछंदो आहे त तव्हां, हा, पर्सनल उते ऑफिस में चेंबर में, त तव्हां पाण में छो न ठहो था, हाणे त कंहिंजो ई तव्हांखे परेशान न आहे, वकील बि ॿाहिरि हलिया आया, तव्हांजी फैमिली बि ॿाहिरि आहे, त तव्हां छा कंदव? पोइ वरी उते अगरि जेको फ़ैसिलो थींदो आहे न, अगरि पाण में ठही वञनि था वेल एंड गुड, अगरि सफ़ा उन्हनि खे अलॻि डाइवोर्स खपे, सेपरेशन खपे, त पोइ वरी उहे जज साहिब खे आख़िरी मन इहो ऑप्शन। जेको तव्हांजे चवण जो मतिलबु त जेको कानून जो किताब में तव्हां पढ़ियो आहे, तव्हां उन ई ट्रैक ते हलंदा आहियो, इन खां हटी करे? न, उन ट्रैक ते, पर मिसाल तौरु इहो केस डाइवोर्स जो आयो, असां डाइवोर्स कई, सही आहे, उहो दाख़िल कयो, पर मां उन जे जेको एक्स हस्बैंड आहे उन सां मां नथो मिलां त उहो कुझु ई न थींदो न, पर हिकिड़ो मिलण त माइंड डाइवर्ट त करिणो पवंदो न। कोई पंहिंजी वाइफ खे डाइवोर्स ॾिए थो, मतिलबु छोकिरी हली थी वञे, घरां कावड़जी थी वञे, वरी पोयां जेको आहे मुड़ुसु सॼा कागज़ात वग़ैरह जेके बि हूंदा आहिनि उहे करे साइन करे मोकिले थो छॾे घर उनजे, छोकिरी साइन नथी करे, त छा डाइवोर्स थी वियो? छोकिरी साइन कंदी, छाकाणि त छोकिरी नथी करे, छो जो मतिलबु छोकिरी चए थी मां नथी ॾियणु चाहियां, छोकिरे ॾेई छॾी ऐं उन चयो मां पंहिंजे पूरे होशो आवास में ॾेई छॾी, वरी मतिलबु इन विच ते साल ॾेढ गुज़री वियो,
त छा उहो डाइवोर्स थी वियो या न थियो? त न डाइवोर्स या जीअं अगरि ॿिनि शाहिदनि जे साम्हूं उन छोकिरी खे चवे थो हा त उहा डाइवोर्स थी वेंदी। छोकिरी भली चवे या न न चवे। साम्हूं न चए, हा। साम्हूं न चए, सिर्फ़ु कागज़नि ते शाहिदनि जे ई साम्हूं कागज़ ठाहे करे लिखी करे मोकिले छॾे उनजे घर वेठे, मतिलबु छोकिरी कावड़जी वई, वरी घर वई, उनखे पोयां तलाक जा कागज़ मिली विया, त उहो मां पुछणु चाहियां थी छा उहा तलाक थी? छोकिरी भले साइन नथी करे, छोकिरी चए थी भले हुन हा अगरि डाइवोर्स डेट उन वटि पहुचे थी ॿिनि शाहिदनि जे थ्रू त उहा छोकिरी ॾिसे थी त हिन ॾिनी आहे या इहो फ़ोन करे चवेसि थो त डाइवोर्स थी हेतु वटि आया आहिनि, भली उहा छोकिरी करे न करे उहा डाइवोर्स थी वेंदी। ऐं उन खां पोइ वरी उन जूं कापियूं जेको उतां यूसी काउंसिल आहे उन ॾेई उहे कापियूं मोकिलणु लाज़मी आहिनि उनखे, मुड़ुस जो एक्स हस्बैंड उन ॾे कॉपी टू यूसी काउंसिल जेको उतां जो आहे उन ॾे ई मोकिलणु ऐं इन ॾे जेकी हिन जी एक्स वाइफ आहे। अच्छा सो बहरहाल हाणे सॉन्ग जो बि टाइम थियो आहे, सॉन्ग ॿुधंदासीं ऐं आज़ अली दायो साहिब सां गॾु ॾिसंदासीं हाणे असांखे छा था ॿुधाइनि, छा ॿुधाईंदो हाणे इहो लतीफ़ साईं जो हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे आहे। ठीकु। वायदा कजन वायदा कजन त पाड़जन न त वायदा के न कजन ढगा ढोर रसल में त माण्हू बोल बझल बेड़ी चाढ़े सुपरी उहे छर में न छॾजन पका पग प्रीत जा उहे ताणे तोड़ कजन पका पग प्रीत जा उहे ताणे तोड़ कजन उहे ई पह कजन जे मिशजे की न छतो चवे ओ मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा जे कुतु जो आए तो वफ़ा थी पवे हा जे कुतु जो आए तो वफ़ा थी पवे हा रहे की न कॾहिं कारात मूं वटि रहे की न कॾहिं कारात मूं वटि कारात मूं जे तरसी पवे हा त छा थी पवे हा जे तरसी पवे हा त छा थी पवे मुझे दर्द मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा जे कुतु जो आए तो वफ़ा थी पवे हा जे कुतु जो आए तो वफ़ा थी पवे हा वो कुसण का कया जे इनकार तो खा कुसण खा कया जे इनकार तो खा इनकार तो खा
आशिकनी जी गिला थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा जेको तू जो आए दो वफा थी पवे हा जेको तू जो आए दो वफा थी पवे हा खड़े हन खंजर गर्दन तो कातिल खड़े हन खंजर गर्दन तो कातिल गर्दन तो कातिल भले धड़ सिसिया का जुदा थे पवे हा भले धड़ सिसिया का जुदा थे पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा जेह कुछ जो आए तो वफा थी पवे हा जेह कुछ जो आए तो वफा थी पवे हा अजायो लतीफ़ीअ खे थामो बमारो अजायो लतीफ़ीअ खे थामो बमारो थामो बमारो ही अज़ ख़ुदि अव्हां तां फिदा थी पवे हा ही अज़ ख़ुदि अव्हां तां फिदा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा जेह कुछ जो आए तो वफा थी पवे हा जेह कुछ जो आए तो वफा थी पवे हा वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे त सलाम सिंध में वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी करे मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजा महिमान बि असां गॾु आहिनि ऐं जेको आहे उबैदुल आहिनि मलिक साहब असां सां गॾु आहे ख़ूबसूरत कचहरी असांजी हले पई अच्छा तव्हां खां पुछंदासीं त एज़ अ एडवोकेट तव्हां हिकिड़ो हूंदो न माण्हू पंहिंजी फील्ड में रही करे कुझु सोचींदो आहे या कुझु अञा वधीक कुझु करण जे लाइ सोचींदो आहे त अञा वधीक बहितर खां बहितर छा थो करे सघिजे एडवोकेट तव्हां छा था सम्झो कानून जे हिसाब सां त अञा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुजणु खपनि जंहिंखे वकीलनि खे बि सहूलियत थिए केस हलाइण में ऐं जेके तव्हां वटि अचनि था माण्हू पंहिंजे जेके क्लाइंट्स वग़ैरह आहिनि उन्हनि खे बि सहूलियतूं पेश थियनि त अहिड़ो कहिड़ा कानून अञा अचणु खपनि हा ज़रा इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे छाकाणि त असांजे जेको PPC CRPC जेका ॿिया मुख़्तलिफ़ कानून आहिनि न कि 1860 खां 1898 खां उहे हलंदा पिया अचनि कुझु अमेंड्समेंट्स आयूं आहिनि ऐं कुझु अमेंड्समेंट्स आहिनि पर करंट सिचुएशन में मुख़्तलिफ़ लॉ रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे अहिड़ा नवां जेका अमेंडमेंट्स अचनि नवां अहिड़ा कानून अचनि जेका मुल्क लाइ बहिबूद लाइ भलाई में हुजनि ऐं उन खां अलावा त मुख़्तलिफ़ अहिड़ा तव्हां कानून ठाहियो जेको हर माण्हू उन ते इम्प्लीमेंटेशन बि स्टेट कराए मिसाल तव्हां हिकिड़ो कानून त ठाहे छॾियो हाणे उन ते इम्प्लीमेंट कराइण बि तव्हांजो फ़र्ज़ु आहे ईअं मुंहिंजो 4-5 साल अॻु में दोस्त आहे UK जो त उन मूंखे इहा ॻाल्हि कई त असां उते UK में नेशनल बर्ड आहे उहो चेंज करनि पिया नेशनल बर्ड यूनाइटेड किंगडम में उहो चेंज करनि पिया त उन में इहा नेसेसरी रखियो अथव त जेका
नर्सरी फर्स्ट सेकंड थर्ड क्लास जा शागिर्द आहिनि उन्हनि खे ई वोट ॾियण जो हक़ आहे। जीअं हिते आहे 18 साल खां पोइ तव्हां वोट ॾेई सघो था। बाबा ईअं ई उन्हनि हिकिड़ो माइंड सेट ठाहियो न बाबा जेको नेशनल बर्ड असां चेंज कयूं पिया, जीअं असांजो मार्कोर आहे, जीअं उते यूके में चेंज करनि पिया, त वाई नॉट ॿार छो न वोट ॾे। तंहिं लाइ उन्हनि सॼनि ॿारनि जेका ई ॿार एलिजिबल हुया पहिरें में ॿिए में पढ़नि पिया, त उन्हनि सॼनि ॿारनि वोट ॾिनो त असांजो हे नेशनल बर्ड चूंडियो वञे असांजे मुल्क जो, उहे चेंज करनि पिया। त ईअं ई हर कंहिंखे हक़ ॾिनो वञे, कुझु नयो हुजे, हा नई शइ हुजे, तव्हां नवां अहिड़ा कानून आणियो। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। ऐं वाक़ई में असां जेकॾहिं आउट ऑफ कंट्रीज़ में ॾिसूं त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके अञा असां वटि उन्हनि जे बि हुजण जी ज़रूरत आहे। ऐं जीअं तव्हां इन एडवोकेट ही चवनि था त माना कानून में बि खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अञा नयूं अचणु खपनि ऐं अचण खां पोइ उन्हनि ते वरी अमल बि थियणु खपे। मतिलबु असां वटि हर शइ जो कानून आहे पर तव्हां पाण ई ॿुधाए सघो था त अमल जेको आहे उहो ॾाढो घटि आहे। सो बसि दुआ इहा करे सघंदासीं त जेके शयूं कानून में मौजूदु बि आहिनि या जेको हिन वक़्तु ताईं असांखे कानून ॿुधूं था या जेके असांजा वकील साहिब आहिनि उहे पढ़नि था या जजिस जेके आहिनि पढ़ी अचनि था, उन्हनि ते वरी थोरो घणो अमल बि थिए। सो बहरहाल अञा खोड़ सारी कचहरी जेका आहे उहा करणी हुई त असां, पर टाइम जी शॉर्टेज आहे, टाइम इलाही घटि आहे। पर इन तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो नौजवाननि लाइ? हा, मुंहिंजो इहो मैसेज हुयो, नौजवान वधि में वधि जेका नौजवान हिन लॉ जी फील्ड में अचनि ऐं सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट ते इहो मैसेज वञे त बाबा तव्हां जेको लॉ जो सब्जेक्ट आहे उहो नर्सरी न हुजे, भली तव्हां 5 या 6 क्लास खां पोइ हिकिड़ो लॉ जो सब्जेक्ट रखो। जीअं असां कॉन्स्टिट्यूशनल राइट आहिनि 8 खां वठी करे 28 ताईं, जेका हर शहरी उहो उन जा हक़ आहिनि, आइनी हक़ आहिनि, उन्हनि खे ॿुधायो। भला इहो रखी छॾियो त मां नंढे लाइ वठी करे तव्हांखे नॉलेज हूंदी न लॉ जी, त तव्हां ऑटोमेटिकली तव्हां हिते अची करे लॉ फील्ड जॉइन कंदो। तव्हांखे हक़ ई न आहे को तव्हां सां ॻाल्हाए थो, को थाणे में तव्हांखे माना बग़ैर FIR जे तव्हांखे दाख़िल करे थो, त तव्हांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर न हूंदी त तव्हां उन सां कीअं ॻाल्हाए सघंदो। बिल्कुलु तमामु सुठो मैसेज ॾिनो तव्हां ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां आयो नेक्स्ट टाइम वरी इनशाला जेके ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि वरी इनशाला नेक्स्ट टाइम। ऐं मैसेज जेको आहे उहो तव्हां ॾाढो सुठो ॾिनो ऐं सुठी ॻाल्हि आहे। ऐं वाक़ई में जेके नौजवान उन्हनि खे इन्हनि फील्ड्स में अचणु खपे। डॉक्टर थी वियो, असांजो इंजीनियर थी वियो, एडवोकेट थी वियो, अञा खोड़ सारियूं ॿियूं बि फील्ड्स आहिनि, अचणु खपनि। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त असां वटि जेके कानून आहिनि उन्हनि ते वरी अमल बि थियणु खपे। ऐं असां सिर्फ़ु हुकूमतुनि ते भाड़ींदा आहियूं त ही बि कमु हुकूमत करे, ही बि गवर्नमेंट करे, ही बि गवर्नमेंट करे, पर थोरो घणो माण्हू खे पाण खे बि चवंदा आहिनि त हथु पेर हणणु घुरिजे, सभु कुझु उन्हनि ते न भाइणु घुरिजे। उहा ई ॻाल्हि आहे त हिननि जी चयो त कानून त अची वियो पर उन ते अमल करणु बि असांजो पंहिंजो ई कमु आहे। असां ई भॼ डुक कंदासीं त उन खां पोइ ई जेको आहे असांखे पंहिंजो जेको अचीव करणु चाहियूं था, असांजो जेको मक़सदु आहे, एम आहे, उहो पोइ हासिलु थींदो। सो बहरहाल प्रोग्राम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, टाइम असां वटि बिल्कुलु घटि हूंदो आहे। आख़िर में जेको आहे वरी जेको आहे असां हिननि खां अयाज़ अली दायो साहिब खां गीत ॿुधंदासीं। सो बहरहाल मोकिलणी आहे कोन, वरी ज़िंदगी रही त सुभाणे गॾंदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। ऐं आख़िर में गीत जी प्यारा पिरी तू मुझे अखिल खां परे नथी, तुझी सरी बि वेंदी मुंहिंजी सरे नथी। तू ही हबीब मुंहिंजो, तू ही तबीब, तोरी दवा का बि मूं ते असर करे ई नथी। सजदो सलाम तोखे हीअ दिल कयो कंदी, वलाह गैर हीअ दिल वरे नथी। पर घणो ई चयमि दिल खे थी सभिनी सां सुरखुरू, तोरी गुलामी बेजी हीअ दिल भरे नथी। जाबिर जी बदन में बठी यार बारी तो, साबिर जी बदन में बठी यार बारी तो, सा कीअं ठरे बरे पई असली ठरे नथी। रोंदो ॾिसी एजाज़ खे वेतर रवारी थो, एॾो त बेतर सजण ज़रे ज़रे नथी।
हो दिल वही अर्जी मिठा मुझी बिया तुझी बिया दिल वही अर्जी मिठा मुझी बिया तुझी बिया लोग सारे मैं पूछा मुझी बिया तुझी बिया दिल वही अर्जी मिठा मुझी बिया तुझी बिया दिल वही अर्जी मिठा मुझी बिया तुझी बिया हो जलवो जानी तू जो ॾिठो पूरन सदी हु बेकार थी जलवो जानी तू जो ॾिठो पूरन सदी हु बेकार थी अॼु ॿुधी आहे ख़ुदा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया अॼु ॿुधी आहे ख़ुदा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया दिल वही अर्जी मिठा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया दिल वही अर्जी मिठा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया चोड़ा के मुंह ॾिठा कंहिंसा कठा कंहिंसा रुठा जोड़ा के मुंह ॾिठा कंहिंसा कठा कंहिंसा रुठा वही वणी सभ खे अदा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया वही वणी सभ खे अदा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया दिल वही अर्जी मिठा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया दिल वही अर्जी मिठा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया आया ज़दाए जी दवा दिल पर तुझो दीदार आया ज़दाए जी दवा दिल पर तुझो दीदार थी वही आहे शफा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया थी वही आहे शफा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया दिल वही अर्जी मिठा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया दिल वही अर्जी मिठा मुंहिंजी बिया तुंहिंजी बिया मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।